पाड़े में हिकिड़ो माण्हू वफ़ात करे। पोइ माण्हू मूं वटि आया, चवण लॻा साईं कब्रिस्तान ते बि तव्हांखे हलणो आहे, उते दुआ तव्हांखे घुरणी आहे, मज़ार ते बांग अज़ान बि तव्हांखे ॾियणी आहे। अबा झलींदा न तव्हांखे त भई क़बर जे मथां बांग न ॾींदा करो, अज़ान न ॾींदा करो, शिरक आहे, बिदअत आहे। नसीब अपना अपना, सब कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर असां बांग छो ॾींदा आहियूं तव्हांखे ख़बर आहे? जेके ख़बर आहे सो हथ मथे कनि। ॿुधायां पर ॿुधी के हिंदा हितां ॿुधी न कन मां कढिजो न। इहो क़ीमती नुक़्तो अथव, कमु ईंदो। असां जेको क़बर ते अज़ान ॾींदा आहियूं इहो को फर्ज़ या वाजिब कोन्हे, न को असां के फर्ज़ वाजिब चवंदा बि आहियूं, हिकिड़ो मुस्तहसन अमल आहे, पर असां छो कंदा आहियूं? अबा जॾहिं अवां जी मस्जिद मां अज़ान ईंदी आहे, पोइ जॾहिं बांग ख़तम थींदी आहे तव्हां कलमो पढ़ंदा आहियो या कोन पढ़ंदा आहियो? पढ़ंदा आहियो न। बांग ख़तम थींदा माण्हू कलमो पढ़ंदो, ला इलाहा इल्लल्लाह, चाहे उहो माण्हू निमाज़ ते अचे या न अचे, पर बांग ॿुधी कलमो ज़रूर पढ़ंदो आहे। ऐं मयत जॾहिं क़बर में दफ़न थींदो आहे, तव्हां आलिमनि खां ॿुधो, असां त चऊं था, पर तव्हां जेकर वहाबीन देवबंदीन खां पुछंदो त इन ॻाल्हि जी उहे बि ताईद कंदा त बाबा जॾहिं मयत खे मिट माइट दफ़न करे वेंदा आहिनि त उहो उन जी जुतियुनि जा आवाज़ बि ॿुधंदो आहे। मयत क़बर वारो पंहिंजे रिश्तेदार जेके उनखे दफ़न करे वेंदा आहिनि उन्हनि जे जुतियुनि जा आवाज़ बि ॿुधंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि त साईं करीमन फरमायो जॾहिं कब्रिस्तान वञो त चओ अस्सलाम अलैकुम या अहलल क़ुबूर, ऐं क़बरन वारा अवां जे मथां सलाम हुजे। ऐं पोइ असां बि अर्ज़ कयो सुना, पोइ उहे सलाम जो जवाब ॾींदा? मदीने जे साईं फरमायो जी हां, उहे अवां खे सलाम जो जवाब बि ॾींदा ऐं बाक़ाइदा सुञाणंदा बि आहिनि, बाक़ाइदा सुञाणंदा बि आहिनि त केरु अची रहियो आहे, केरु गुज़री रहियो आहे, केरु दुआ घुरी रहियो आहे, केरु सलाम पढ़ी रहियो आहे। अबा जेको मयत क़बर वारो जुतियुनि जा आवाज़ ॿुधी सघे थो, जेको सलाम ॿुधी सघे थो, यकीनन उहो बांग बि ॿुधंदो। हां साईं, बांग बि ॿुधंदो न। जेको बांग ॿुधंदो त बांग ख़तम थींदी, ज़ाहिर उहो कलमो बि पढ़ंदो। ठीकु आहे, बांग ख़तम थींदी त वो कलमो बि पढ़ंदो। जेकर क़बर में कलमो पढ़ी वधे त उनजी त बेड़ा ई पार थी वेंदी। क़बर अंदर जॾहिं मुनकर नकीर पुछंदा मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक, चवंदो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां खां जेको पुछे हुनखे तव्हां चयो बाबा असां बांग हुन जी करे ॾींदा आहियूं जो असांजो जेको सुन्नी मुस्लमान जेको मुस्लमान आहे उहो क़बर वारे उहो ज़िंदा जो सलाम बि ॿुधंदो आहे, बांग बि ॿुधंदो आहे, आवाज़ बि ॿुधंदो आहे। असां उन जे करे बांग ॾींदा आहियूं त क़बर में कलमो पढ़े। असांजो अक़ीदो आहे त जेको क़बर में कलमो पढ़ंदो हुनजो बेड़ो ई पार आहे। त साईं फरमाए माण्हू मूं वटि आया केवला कब्रिस्तान ते तव्हांखे हलणो आहे, उते दुआ तव्हांखे करणी। अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था असांजो कब्रिस्तान ते वियासूं त क़बर खोटण वारा हैरान परेशान रहिया। साईं फरमायो छा ॻाल्हि आहे, क़बर तयार न आहे? अर्ज़ करण लॻा केवला असां क़बर बनाए रहिया हुआसीं, क़बर खोटे रहिया हुआसीं, अचानक असांजी कोॾार असांजो बेलचो हेॾा पासे वारी क़बर खे लॻो आहे, जंहिंजे करे उन पासे वारी क़बर जो हिकिड़े साइड किरी पई आहे, हिकिड़ो सुराख बणिजी वियो आहे। उन पासे वारी क़बर अंदर हिकिड़ो अल्लाह वारो वेठो आहे जेको तिलावत क़ुरान करे रहियो आहे। अब क़बर में छा पियो करे?
तिलावत कुरान साईं फरमायो तरसो मां इन सां राबतो करियां मां इन खां पुछां मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो उतां आया जितां कोडर जो ढक लॻो हो पाण फरमान लगा अल्लाह जा बाना अंदरां आवाज आयो अदा छा भला क़यामत कायम थी वई आहे छा महशर जो मैदान कायम थी वियो आहे छा अंदरां मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अल्लामा सुयूती फरमायो न खुदा जा बाना क़यामत कायम न थी आ महशर जो मैदान कायम न थियो आ गलती सां तुझी कब्र जो पासो किरियो आ ॿियो ख़ैर आ त उहो चवण लॻो पोइ मिटी ॾेई करे मुंहिंजे कब्र खे बंदि करियो अल्लामा सुयूती फरमायो मुंहिंजो हिकिड़ो सवाल आ भला ॾे ख़बर इहो क़ुरान तोखे किथां मिलियो आ तुंहिंजा मिट माइट रखी विया हा या तूं पाण सां गॾु खणी आयो है उहो चवण लॻो न सुयूती मां दुनिया में अल्लाह जो कुरान शौक़ शौक़ सां पढ़ंदो होसि जॾहिं मां मरी वयसि मुंहिंजा मिट माइट मूंखे दफ़न करे विया अल्लाह पाक मलाइकनि खे फरमायो मलाइको इहो तिलावत कुरान जो आशिक़ आहे बेशतर मां कुरान खणी ॾियो त क़ब्र में क़यामत ताईं पियो तिलावत करे अर्ज पे कयो ताके तो कुरान सां मोहब्बत कयो कुरान करीम दुनिया में भी साथ निभाइंदो आखिरत में भी साथ निभाइंदो कब्र में साथ निभाइंदो आखिरत में साथ छा होंदो मुझे महबूब मदीने वारे फरमायो जेके कुरान पढ़ंदा जेके बच्चन के कुरान पढ़ाइंदा खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम मुझे महबूब मदीने वारे मीर फरमायो अमामा भलो उहो आ जेको पान कुरान पढ़ाइंदो आ ॿियनि के कुरान पढ़ाइंदो मुझे महबूब करीम फरमायो ये कुरान पढ़ण वारा ये कुरान पढ़ाइण वारा ये कुरान करीम ॿुधण वारा जॾहिं क़यामत जे ॾियारे अल्लाह जी दरबार में ईंदा त अल्लाह पाक इन्हनि खे इज्जत जा ताज अता फरमाईंदो इज्जत जा ताज मिलंदा उन्हनि माण्हुनि खे जेके दुनिया में कुरान सां मोहब्बत कनि अॼु असांजे दिलनि मां कुरान जी मोहब्बत निकिरी वई